अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। पेश आहे शहदादकोट खां नज़ीर अहमद सूमरो जी रिपोर्ट। शहदादकोट में मबीना पुलिस मुक़ाबलो, 2 फ़ोरू ज़खमी हालत में गिरफ्तार करण जी दावा। फ़ौरन वटां 2 पिस्टल बरामद थिया आहिनि। ए सेक्शन थाणे जी हद सूमरा पंप भरिसां SHO ए सेक्शन तोफ़ियल अहमद पारां 2 मुबैना फ़ौरन जंहिंमें सूमर बोजानी मक्सी ऐं अब्दुल हक तुनियो खे गोलियूं हणी हाफ़ फिराई करे छॾियो आहे। ज़ख़्मी थियल मुबैना फ़ौरू तालके अस्पताल मुंतक़िल। राब्ते करण ते ए सेक्शन थाणे जे वॾे मुंशी रियाज़ पवर मीडिया खे ॿुधायो आहे त कुबो रोड ते 2 फ़ौरुनि जी इतला मिलण ते SHO ए सेक्शन तोफ़ियल अहमदानी पुलिस साण करे कुबो रोड लॻ सूमरा पंप भरिसां पहुतो। ॾोह करण जे इरादे सां बीठल फ़ौरन पुलिस खे ॾिसी पुलिस मथां फायरिंग शुरू करे ॾिनी। पुलिस जी जवाबी फायरिंग में 2 फ़ौरुनि जंहिंमें सूमर बोजानी मक्सी ऐं अब्दुल हक तुनियो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियल फ़ौरन वटां 2 TT पिस्टल ऐं गोलियूं पिणु हथ कयूं वयूं आहिनि। ज़ख़्मी थियल 2 फ़ौरुनि खे तालके अस्पताल आंदो वियो आहे। ख़बरुनि जी दुनिया।